सलामकुम दोस्तों, जी त नई वीडियो सां गॾु वरी हाज़िर थिया आहियूं। त सभिनी दोस्तनि जी महिरबानी। जेको अॼु जेका ॻाल्हि कंदासीं पंहिंजी धरती जी ॻाल्हि कंदासीं, पंहिंजे मुल्क जी, पंहिंजे माण्हुनि जी ॻाल्हि कंदासीं। पर कुझु असांजा दोस्त आहिनि जेके पसंदि कनि था, लाइक ऐं शेयर कनि था, उन दोस्तनि जी महिरबानी। जेके नवां दोस्त जेको उन्हनि जी महिरबानी, जेके पुराणा दोस्त उन्हनि जी महिरबानी। कुझु दोस्त आहिनि सऊदी अरब मां, जेको सो हाजी नबान लगारी ऐं ज़ाहिद बुल्लो, वहीद चांडियो, अज़हर अहमद, साजिद अली, इमदाद लाशारी ऐं उन खां अलावा एहसान लाशारी, मुजीब रहमान ओढाणो ऐं अब्दुरहमान लाशारी। ऐं जेको दुबई खां आहिनि जेको ज़मीर आशिक़ लाशारी ऐं आसिफ़ लाशारी, सिकंदर लाशारी ऐं जेको अमान चांडियो ऐं सलाह चांडियो। सो दोस्तो, तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। ऐं जेको ॿ दोस्त कोटली में आहिनि, जेको अताला लाशारी ऐं रियाज़ अहमद लाशारी। सो दोस्तो, ॻाल्हि हीअं त असां हितां मुल्क में ॾिसूं था पिया पाण त कहिड़ी सूरत हाल लॻी पई आहे। हे जेका बोर्ड आई, हिन बोर्ड में माण्हू तबाह थी विया, पर पोइ माना कंहिं बि सार संभाल लधी कान का हिननि जी। ऐं हाणे जेको असांजा जेके हुकुमरान आहिनि, हाणे उहे जेको तुर्की में जेको ज़िलज़िलो आयो त उन जे लाइ तयारियूं कनि पिया। जेको अरबे रुपया जेको ख़र्च करे ओॾे वञनि पिया, उहे अरबे रुपया माना असांजी यूसी हमल तालको वार जेको इहो बोर्ड जेका आई हुई त उन्हनि खे आसरा ॾेई जे उन्हनि जी का बि सार संभाल हिन न लधी। जो हुन सॼो सियारो हुननि सर्दी में जेको पधरे पट ते गुज़ारियो, त पोइ बि हिननि खे शर्म न पियो। न असांजा MNA न MPA अलाए त काॾे इहे गुम थी विया, जो वरी मोह न कयूं उन्हनि ॾे त उहो असांजो तका वञूं इन्हनि ॾे। हाणे हे ज़िलज़िले वारनि जी ओॾे वञनि पिया जेको मदद करणु, सार रहणु वञनि पिया। भई पंजनि जी ते माना जेके पंज जेके आहिनि त माना उन्हनि जी संभाल कोन पिया लहनि, बाक़ी ओॾे वञनि था माना जेको अरबे रुपया खयां घुमण जे लाइ। पर तुर्की वारे बादशाह बि हिननि खे सुञातो त हीअ चोर आहिनि, हे हिते ईंदा असांजे फ्लैटनि जा जेके लोह आहिनि इहे कढी खपाईंदा। सो हिननि खे झले झले न अचिजो तव्हां। त दोस्तो, असांजी बोर्ड खे केतिरो टाइम थियो आहे त यकी इहे चवंदो विज़िट आहे विज़िट आहे। इन विज़िट में हिननि जेको किरोड़नि रुपया हिननि खाधा इन बहाने में, सम्झो दोस्तो। पर ॾिनो कुझु बि कंहिंखे कोन, बसि जेको पहिरियों ॾिनो हर कंहिंखे हिकु हिकु पासिको ॾेई बसि पोइ चुप करे वेही रहिया। बसि पोइ चवंदा हाणे जॻहियूं ठहिराए ॾींदासीं, पर का सार संभाल कंहिंजी कोन लधऊं। हाणे वरी इहा इलेक्शन बि ईंदी, जेको हाणे त उहा ख़बर पवंदी जेको कंहिंजी केतिरी पोख पोखियल आहे। त दोस्तो, माण्हू जेको ईअं थी विया आहिनि माण्हू जो ख़ुदकशी ते मजबूर थी विया आहिनि। हेॾो वॾो हिननि महाग करे छॾियो आहे जो असां ॾिसूं था नेट ते त जेको माण्हू ख़ुदकशी पिया था कनि। हिननि बोर्ड वारनि खे त ॾिनो, पर रहंदो खंदो जेको उन्हनि जो त सभु कुझु हे खाई विया। सो हाणे जेको बोर्ड में जेको हिननि खे जेको पैसो मिलियो, जेको इमदाद मिलियो हुयो, त उहो केतिरो हुयो? 1 खरब हुयो ऐं जेको 35 अरब ऐं 66 करोड़ इहे हिननि खे मिलिया हुया बोर्ड वारनि जे लाइ ॿाहिरि मुल्क मां। हिननि त माना मदद कोन कई, पंहिंजे मुल्क वारनि त मदद कोन कई, पर जेको ॿाहिरि जेको हिननि खे मिलियो 1 अरब ऐं 35 इहो 1 खरब 35 अरब ऐं 66 करोड़ ॿाहिरि मुल्क में जेको मिलियो हिननि खे, उहो ई माना बोर्ड वारनि खे हिननि न ॾिनो। उहो माना पंहिंजे पेट में माना जेको खाई विया, पंहिंजी हिननि त मदद कई। हाणे तुर्की वारे छा कयो आहे त हुन इहो ऐलान करे छॾियो आहे जंहिंजा बि घर ड्रही विया आहिनि उहे वञी किराए ते वठी रहनि, उन्हनि जो किरायो गवर्नमेंट ॾींदी। ऐं तव्हां तेसिताईं तव्हां वेठा हुजो जेसिताईं तव्हांजे जेको इहे फ्लैट जेके आहिनि जेको न ठाराए ॾींदी गवर्नमेंट। सो उन जेको राति जो निंड फिटी पई आहे हुनजी, जेको तुर्की वारे जेको बादशाह जी बादशाह अहिड़ा हूंदा आहिनि। हे असां वारा बादशाह आहिनि सभु चोर चोर जे वेही रहिया आहिनि। जेको फतवा लाइ बि हुननि हिकिड़ो विहारे छॾियो आहे, जेको फतवा ॾिए थो पियो त बाबा हीअ सही माण्हू आहिनि। सो छा कयूं दोस्तो, ॻाल्हि इहा ई आहे। पाण तव्हां ॾिसो था पिया, असांजो मुल्क त जेको सिहतमंद इंसानु हुयो, पर हिननि जेको असांजे मुल्क खे जेको मरीज़ करे छॾियो आहे। पाण तव्हां ॾिसो था केॾो कमज़ोर करे छॾियो, मरीज़ करे छॾियो सम्झो। सभु माण्हू जेको सभु को पियो रड़ियूं पियो थो करे, को बि ईअं नथो चए त को मां ख़ुशि आहियां। सो ॻाल्हि दोस्त ईअं ई आहे त असां वटि वरी अहिड़ो लॻो पियो जान जो जॾहिं बि को आफ़त ईंदी आहे पोइ दुकानदार या ॿिया टिया जेके वापारी सभु पोइ उनजो फ़ाइदो वठंदा आहिनि। उहो कीअं? पोइ उहो माना डबल रेट में उहा शइ ॾींदा आहिनि। इहो हुननि खे न थींदो आहे अहसान, न थींदो आहे हुननि खे शर्म को हया त जेको आफ़त आहे इहा कुदरत जे तरफ़ां असां हिननि खे हाणे जेको रिआयत करे ॾियूं, घटि अघ में खपायूं। कमाइण जा ॾींहं पोइ बि घणा आहिनि, पर जेके बोडियूं आहिनि उन्हनि खां पोइ हिननि खे डबल कयो। हाणे जीअं मूं वञी सामान वठि सौदो वठि, उहो इहा ई ॻाल्हि $2 चढ़ी वियो आहे। $2 ते तव्हांजी शइ थी अचे,
हाँ सब्ज़ी भी $1 ते थिए थी जो हेॾी महांगी लॻी पई आहे, हे मुर्गी भी $1 ते थिए थी जो हेॾी वॾी महांगी लॻी पई आहे। हो गवर्नमेंट चाढ़े थी माना सम्झो त ₹10 हे उन जी चाहे ते ₹20 चाढ़े था छॾनि, पर माना असांजी हुकूमत में को माना अहिड़ो डिसिप्लिन कोन्हे जो माना उन ते कुझु कंट्रोल कनि। बसि हो पाण जो खाइनि था पिया त पोइ हाणे ॿिया बि खाइनि, बसि जो चोर जो थिया त पोइ हाणे चोर त चोरनि खे न चवंदा न। उन खां अलावा दोस्तो तव्हां पाण ॾिसो था पिया अॼुकल्ह जा हालात जेके आहिनि तो हीअं त जेके जे वञु होटल ते त होटल में ख़तरो थो थिए, उहो कीअं होटल वञी वेह त पोंड वारी चांहि था पीआरनि माण्हू खे। हाणे उहो जेको त 2-3 हज़ार कमाइण जे लाइ पोंड जो खीरु ठाहे माण्हुनि खे उतां चांहि था पीआरनि, यानी की उनजा गुर्दा ख़तमु थी वञनि। माना इंसान मरनि पैसा कमायूं, वञनि डॉक्टरनि ॾे उहे वरी छा था कनि नकुली दवाऊं लिखनि था, यानी की डॉक्टर बि पैसा कमाइण जे पोयां आहिनि। माना जेको सादियूं कंपनियूं उन्हनि खे पैसा खाइनि था, उन्हनि जूं दवाऊं पिया था हलाइनि था पिया। त वरी वञी स्टोर ते त उहे था चवनि उन्हनि खे दवा डॉक्टर को सुठो जो ईमानदार लिखी थो ॾिए दवा का, वञे मेडिकल स्टोर ते त उहो चए थो हाणे इहा दवा कान इन जी चाहे हीअ दवा आई आहे, ॿी वरी नकुली उन जी चाहे ते ॾेई छॾींदा। छो त सभु को बसि इंसान मारण जे पोयां आहे, को बि अहिड़ो कोन्हे जेको इंसान खे बचाए। हाणे असांजे जेको थो हिन जेको थो दुनिया में जेको त 75% जेको त ख़र्चु थिए थो इंसान खे मारण जे लाइ, इंसान खे नुक़सानु ॾियण जे लाइ, बाक़ी 25% जेको इंसान खे बचाइण जे लाइ। बसि अगरि इहो 75% अगरि ख़र्चु इंसान खे बचाइण खां थिए, मां थो चवां त हयाती मौत अलाह हथ में आहे, पर पोइ बि इंसान एतिरा कोन मरंदा जेके हाणे मरनि था पिया। तव्हां ॾिसो त अॻे बीमारियूं किथे हूंदियूं हुयूं एतिरियूं, जो हाणे जेको तव्हां ॾिसो त हर घर में जे 5 भाती त 3 त हुन पका बीमार हूंदा, के न के बीमारियूं उन्हनि में हूंदियूं। त दोस्तो ॻाल्हि इहा न सफ़ाई आहे न छा आहे असांजे मुल्क में, न को इन ते को क़दम था खणनि, न कंहिं ते को कंट्रोल आहे कंहिं शइ ते। त दोस्तो अगरि वीडियो पसंदि अचे त लाइक ऐं शेयर कजो। वीडियो तमामु वॾी थी वई त सभिनी दोस्तनि जी महिरबानी। सलाम वालेकुम।